فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أطيعوا الله والرسول لعلكم ترحمون. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. بلند آواز سے شریف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا ومولانا ومرشدنا منعمنا ومأوانا وملجانا حبيبنا وطبيبنا ونور قلوبنا سيدنا محمد وعلى آله وأصحابه وأزواجه وأولاده وعترته وأهل بيته أجمعين. मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों ऐं भाइरो, अल्लाह का दुआ है रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची गुलामी नसीब फरमाए, महबूबन जी गुलामी में जियारे ऐं मदीने वारे साईं जी गुलामी में शल मौत अता फरमाए. अल्लाह जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद मझा जेकी लफ्ज़ न फ़कीर तिलावत कया तन में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो ऐं एड़ो हुकुम आहे जेकॾहिं इन हिक आयत ते असां अमल कयूं त अल्लाह ताला दुनिया ऐं आखिरत जे सभिनी परेशानियुनि खां निजात अता करे छॾींदो. इन ॿिन टिनि लफ़्ज़नि ते जेकॾहिं असीं अमल कयूं त अल्लाह ताला दुनिया में बि ऐं आखिरत में बि पंहिंजी मेहर जे मींहं हेठां रहाईंदो. अमल कंदो कि न कोन कंदो? छा इरादो आहे बलोचिस्तान वारो? मां सिंध मां हली आयो आहियां तव्हांजी ख़िदमत में. तव्हांजूं मोहब्बतूं ॾिसी मुंहिंजा थक लही विया आहिनि. सुभान अल्लाह. अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद आमीन आमीन. क़ुरान तो फरमाए वअतीउल्लाह वररसूल, अल्लाह ऐं उन जे रसूल जी पैरवी कयो. लअल्लकुम तुरहमून, जीअं तव्हां जे मथां रहम कयो वञे. रहम जे लाइक़ तॾहिं थींदो जॾहिं मदीने वारे साईं जी गुलामी इख्तियार कंदो, अल्लाह जी इताअत कंदो. अॼुकल्ह असांखे 24 कलाक परेशानियूं, दुख, गम, दुनिया जी गणती, दुनिया जी परेशानी. हिते तव्हां दुनिया खां कटिया वेठा आहियो थिया जबलनि पहाड़नि में. अल्लाह तव्हांखे हिफ़ाज़त में रखियो आहे. वञो शहरनि में त चङा भला ॾोकड़ वारा माण्हू, दौलतमंद माण्हू, पैसो, गाॾियूं, बंगला, पर दिलि में सुकून कोन्हे, करार कोन्हे. ॾींहुं राति परेशानियूं घर कयो वेठियूं आहिनि थियूं. दुनिया जी परेशानी, दुनिया जा गम, दुनिया जूं परेशानियूं. अल्लाह जो क़ुरान तो फरमाए ये दुनिया जा गम ऐं परेशानियूं तॾहिं लहंदियूं जॾहिं तव्हां मदीने वारे साईं जा सच्चा आशिक ऐं गुलाम बणिजी वेंदव. सुभान अल्लाह. बेशक समझो था कि न कोन था समझो? अहिड़ो ॾस ॾेई थो वञाए जे अमल कंदे इंशाअल्लाह दुनिया में बि ऐं आखिरत में मूंखे दुआऊं कंदे. हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह फरमायो, महबूब जेको तुंहिंजो गुलाम आहे सोई अल्लाह वटि मक़बूल आहे. जेको मदीने वारे साईं सां मोहब्बत रखण वारो आहे, नबी सां दिल लाइण वारो आहे, नबी जी गुलामी इख्तियार करण वारो आहे, महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो रिश्तो जोड़ण ऐं ॻंढण वारो आहे. अल्लाह तो फरमाए इहा मुस्तफ़ा जी मोहब्बत न, मूं अल्लाह जी मोहब्बत आहे. भली दुनिया में मानू पैसो कमाए, दौलत कमाए, दुनिया में सही मुझा मालदार थी वने,
ऐं साईं मुंहिंजा दुनिया में पैसो कमाए, दुनिया में इज्जत कमाए, शोहरत कमाए, पर अल्लाह वटि मक़बूल न थींदो ऐं अल्लाह वटि मंज़ूर न थींदो। रब वटि माण्हू तॾहिं मक़बूल ऐं मारूफ थींदो आहे जॾहिं दिल में मुस्तफ़ा जी मोहब्बत खे जॻह ॾींदो आहे। सुभान अल्लाह, बेशक सुभान। क़ुरान तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह, फरमाए महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी उम्मत खे जेकॾहिं चाहियो था त अल्लाह जी मोहब्बत नसीब थे। हर को माण्हू चाहे तो अल्लाह राज़ी थे, हर इंसान जी दिल जी ख्वाहिश आहे त रब राज़ी थे, अल्लाह जी रज़ा जंहिंखे नसीब थी वञे, रब जी मोहब्बत जंहिंखे नसीब थी वञे, उहो बानो दुनिया आख़िरत में कामयाब आहे। हर को माण्हू चाहे तो अल्लाह राज़ी थे, अल्लाह जी मोहब्बत नसीब थे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी शरीफ जी हदीस आ, नबी सुने जो फरमान आ, जॾहिं अल्लाह ताला के बाने सां मोहब्बत कंदो आ, के बाने सां चाहत रखंदो, अल्लाह भी मोहब्बत फरमाईंदो आहे। अल्लाह वलीयुल लज़ीना आमनू, अल्लाह वलीयन जो दोस्त आहे, अल्लाह भी दोस्ती रखंदो आ, अल्लाह मोहब्बत कंदो आ। पोइ जंहिंसां रब मोहब्बत कंदो आ, दआ जिब्रील, जिब्रील अमीन के घुराईंदो आ, मलाइकन जे सरदार हजरत जिब्रील के घुराईंदो, अल्लाह फरमाईंदो आ, ओ फिलाणो माण्हू दुनिया में रहे थो, मां अल्लाह इन सां मोहब्बत कंदो आहियां। ओ फिलाणो माण्हू ओ मातली शरीफ में दिलबर साईं रहंदो आहे, अल्लाह जो कामिल वली तो रहे। अल्लाह तो फरमाए जिब्रील के घुराए, जिब्रील फिलाणो माण्हू फिलाणी जगह ते जमीन में रहे थो, मां अल्लाह उन सां मोहब्बत कयां थो। ए जिब्रील तू भी उन सां मोहब्बत रखण वारो बणजी वञ। न चई सुभान अल्लाह। जॾहिं जिब्रील मोहब्बत कंदो आहे उन बाने सां जंहिंसां अल्लाह मोहब्बत कंदो आहे, जॾहिं जिब्रील जी मोहब्बत कामिल थी वञे, अल्लाह के अर्ज़ कंदो, जिब्रील मुंहिंजा मौला तू भी न बाने सां मोहब्बत करी, मां भी न बाने सां मोहब्बत थो कयां, मुंहिंजा मौला हाणे छा हुकुम आ? रब फरमाईंदुसि, जिब्रील वञ ऐं आसमाननि ते हुकुमनामो जारी कर, सतनी आसमाननि ते ऐलान कर, फिलाणो बानो जमीन में रहे थो, अल्लाह इन सां मोहब्बत तो करे, मां जिब्रील भी इन सां मोहब्बत तो कयां, ए मलाइको तव्हां भी इन बाने सां मोहब्बत रखण वारा बणजी वञो। न चेव सुभान अल्लाह, तव्हां भी इन सां मोहब्बत कयो। हाणे अल्लाह भी उन सां मोहब्बत रखंदो आ, जिब्रील भी उन सां मोहब्बत रखंदो आ, अल्लाह जा मलाइक इसराफील, इज़राइल, दरदाइल, साईं मुंहिंजा मीकाइल, सभई मलाइक जन्नत जा ऐं साईं मुंहिंजा आसमाननि जा, सतनी आसमाननि जा मलाइक उन बाने सां मोहब्बत कंदा आहिनि जंहिंसां अल्लाह मोहब्बत रखंदो आहे। वरी जिब्रील अल्लाह जे हुजूर में ईंदो, मुंहिंजा मौला फिलाणो माण्हू जंहिंसां तो मोहब्बत जो हुकुमनामो जारी फरमायो हुयो, मां भी उन सां मोहब्बत रखां थो, मौला तू भी उन बाने सां मोहब्बत रखी थो, आसमान जा मलाइक भी उन सां मोहब्बत रखन था। ए मुंहिंजा मौला हाणे छा हुकुम आ? रब फरमाईंदो त हाणे वञ ज़मीन ते, ज़मीन ते लही आ ऐं इंसाननि जी मोहब्बत, इंसाननि जी दिलुनि में इन बाने जी मोहब्बत दाखिल कर। इंसानन जे माण्हुनि जे जेके जबलन में रहा पिया आहिनि, के पहाड़न में, के शहरन में, के साईं जा ॻोठनि में, के वादियुनि में, के किथे, अल्लाह जो मलाइक जिब्रील लही ईंदो आहे ऐं जंहिंसां रब मोहब्बत कंदो आहे उन जी मोहब्बत माण्हुनि जे दिलनि में दाख़िल कंदो आहे। हाणे ॾिसो न, हेॾो पंधु करे आया आहियूं, मां सिंध खां हलियो आहियां, जबलन में, पहाड़न में, हिते तव्हां दिलबर साईं जो नालो था वठो पिया, अथा चओ पियो त रस्ते में तुंहिंजो साईं, मुंहिंजो साईं, दिलबर साईं जा नारा पिया आहिनि। मां कहिड़ो सबब छा आहे? हिते कीअं ख़बर पई त माण्हुनि खे को दिलबर साईं बि आहे, दिलबर साईं जो नालो आहे, हिते माण्हू साईं कंबर वारे सां मोहब्बत रखनि था, साईं मुंहिंजा सजण साईं सां मोहब्बत रखनि था, अल्लाह वारनि सां मोहब्बत रखनि था। इहा मोहब्बत किथां आई आहे? या तो मूं मोहब्बत न रखी आहे, या अल्लाह आसमाननि तां इहा मोहब्बत नाज़िल कंदो आहे। ए दुनिया वारो, वलियनि सां मोहब्बत रखो जो अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो आहे। सुभान अल्लाह, बेशक भी तरगा है। समझो था कि न कोन था समझो? इहो फ़ाइदो आहे अल्लाह ताला जी मोहब्बत रखण जो, जो माण्हू
सही मुझा हुकुमरान माल जमा कन, दौलत जमा कन, पैसो जमा कन, पर अज उन्हनि जी कुर्सी आहे, सुभाणे उन्हनि जी कुर्सी खसजी वेंदी। अज कुर्सी ते आहिनि, इलेक्शन थी खत्म थी वई, हिकिड़ो वज़ीर आज़म लथो रड़ियूं पियो थो करे, असांजो गुज़रियल वज़ीर आज़म नवाज शरीफ साहब जजन लाहे छॾे, हाणे रोडनि रस्तनि ते रड़ियूं ऐं दाहूं अथसि। मूंखे छो करियो अथव, मुझे क्यों निकाला उर्दू में चवंदा आहिनि, दाहूं अथसि। इहा हुकुमरानी अॼु आहे सुभाणे ख़तम, अॼु आहे सुभाणे हली वेंदी, पर असुल हुकुमरानी उहा आहे जेका अल्लाह जी मोहब्बत वारी बादशाही आहे। मुझा मुर्शिद करीम फरमाईंदा आहिनि त अल्लाह अल्लाह चवण वारनि खे जेका अल्लाह हुकुमरानी ॾींदो आहे से वेठा तॾे ते हूंदा आहिनि, वेठा पहाड़नि में पहाड़नि में हूंदा आहिनि, पर उन्हनि खे जेका रब बादशाही अता कंदो आहे सा वक़्त जे हुकुमराननि खे उहा बादशाही नसीब न थींदी आहे जेका अल्लाह वारनि खे रब बादशाही ॾींदो आहे। सा कीअं मिलंदी आहे? वो अल्लाह जी मोहब्बत सा। जरूरी ना है तो अल्लाह रुगी वलियन सा मोहब्बत रखंदो आ, न अल्लाह कुरान में कुछ 10 ॾिना आहिनि जे उन ते अमल कयो त तव्हां बलोचिस्तान वारो पहाड़न में रहाइशियो तव्हां के अल्लाह पंहिंजो महबूब बनाए छॾींदो। अल्लाह जी मोहब्बत चाहियो था कि न कोन्दा चाहियो? केड़ा केड़ा चाहींदा? हथ न मथे खणो मां ॾिसां। सुभान अल्लाह। कुरान छा तो फरमाए? दुरूद शरीफ पढ़ो तो ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। कुरान तो फरमाए कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह। ओ मुझा महबूब फरमाए पंहिंजी उम्मत के जेकॾहिं तव्हां चाहियो था त अल्लाह तव्हां सां मोहब्बत रखे, जे तव्हां चाहियो था रब जी मोहब्बत नसीब थे, अल्लाह जी मोहब्बत नसीब थे, अल्लाह जो कुर्ब नसीब थे, अल्लाह जी वेझड़ाइब नसीब थे। इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह, महबूब जे चाहिन था त अल्लाह जी मोहब्बत मिले, फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। सुभान अल्लाह। गर्मी लगी है दवाले, सर्दी लगी है दवा, खबर ही कोन थी पवे, ॻाल्हायो ही कोन। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह चो तो मुझी दिल खुश थे। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो फरमाए, रब जो कलाम तो फरमाए जेकॾहिं चाहियो था अल्लाह जी मोहब्बत नसीब थे, अल्लाह जी मारिफत नसीब थे, अल्लाह जो इश्क नसीब थे। कुरान फरमायो वाहिद रस्तो आ फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह। मदीने वारे साईं के रब फरमायो महबूब चओ पंहिंजी उम्मत के त मूं मोहम्मद मुस्तफा जी पैरवी कयो, मुझी गुलामी इख्तियार कयो, मुंहिंजा बणजी वञो त अल्लाह तव्हां के पंहिंजो महबूब बनाए छॾींदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जे महबूब जी मोहब्बत नसीब थी वञे, मदीने वारे साईं जी गुलामी नसीब थी वञे, जे सोने हबीब जो दर नसीब थी वञे, इन ही मोहब्बत में, इन ही दर में, इन ही इत्तबा में अल्लाह जी मोहब्बत रखायल आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमन अहब्बनी फकद अहब्बल्लाह व मन अबगदनी फकद अबगदल्लाह। जेको मूसा बुग़्ज़ रखे, महबूबन फरमायो यो अल्लाह जो बुग़्ज़ आ, पर जेको मूसा मोहब्बत रखंदो आ या मुंहिंजी मोहब्बत न आहे, या ऐन अल्लाह जी मोहब्बत आहे। बेशक। सुभान अल्लाह। सुभान सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जंहिंखे नसीब थी मोहब्बत
पोको सुहेब हुयो रूम मां आयो शान वारो बणजी वियो सलमान फारिस मां आयो इज्जत वारो बणजी वियो उवैस यमन मां आयो त अल्लाह जो महबूब बणजी वियो को खालिद सैफुल्लाह बणजी वियो को सिद्दीक अकबर बणजी वियो को फारूक आजम बणजी वियो को ज़िन्नूरैन बणजी वियो।